हाँ बिल्कुल नाज़रीन हिन मौजूद आहियां लारकाणे न्यू बस स्टैंड ते। कुछ साल पहिरियां लारकाणो DC हुकुम ॾिनो त जेके ट्रांसपोर्ट माफ़िया आहे उन टाइम रब नवाज़ कोच जेके हलंदा जलबाणी कोच जेके लारकाणा टू कराची जेके हलंदा घिंटी फाटक तों गाॾियूं निकिरंदियूं उन्हनि खां हटाए करे उन्हनि खे PTS बाईपास कढे वियो। PTS बाईपास ते अॼु बि गाॾियूं मौजूदु आहिनि, पर कुझु जेके ट्रांसपोर्ट जेके माफ़िया आहिनि उहे उएं ई लारकाणे शहर में अची करे उते ई पसिंगर खणंदा, उते ई तमामु हिकिड़ो नियाणियुनि खे वट्स करिणो, उनखे होका ॾियणो ऐं उनजे रक्षनि में चिंबणो, उन्हनि खे गाॾियुनि खे चिंबणो ऐं तमामु उन्हनि जी नाअहली आहे ट्रांसपोर्ट वारनि जी। नाज़रीन मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको नओं स्टान आहे उहो तमामु ज़बून हालत में थी वियो आहे। इहे इन करे ठाहे वियो याने हिते जेकॾहिं कोच बीहनि ऐं हितां जेकॾहिं पसिंगर जेकॾहिं आराम सां कराची जो सफ़र करे सघनि त डोंट वेरी तमामु बहितरीनु उन्हनि जो अमल थियो। पर अफ़सोस चवंदो पए जेके ट्रांसपोर्ट माफ़िया आहे उन्हनि खे सिर्फ़ु छा खपे, उनखे सिर्फ़ु खपनि ₹5 पोइ काथूं बि उन्हनि खे करे करे गाॾी भरे ॾियणी करे उनखे मालिक खे पाण वणणो आहे त असांजी गाॾी फुल हुई, असांजी सीटां ख़ाली हेतिरियूं ख़ाली थियूं। पर हिते तव्हां ॾिसो हिते करोड़ रुपए अरबे रुपया जी जेके हिते कमु जेको थियलु आहे उहो तमामु हिते कंहिं कम जो ई न आहे। हिते हर कंहिं पंहिंजा दुकान खोले छॾिया आहिनि ऐं जेके प्लाट आहिनि उनखे तव्हांखे गंद ऐं किचिरो तमामु हुते ज़बून हालत में थी वियो आहे। नाज़रीन मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो आहियां त लारकाणे DC जे हुकुम कयो हाणे बि लारकाणे DC खे असिस्टेंट कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर लारकाणे खे अपील थी कजे खुदारा जेके ट्रांसपोर्ट जेके माफ़िया आहे जेके ॿाहिरि जेके लारकाणे जेके शहर में जेके तमामु तंग करे रहिया आहिनि उनखे पसिंगरनि खे उन्हनि खे वापसि या उरे कयो वञे या उन्हनि खे नए स्थान ते घुराए करे हिते उनखे पाबंद कयो जीअं माण्हुनि खे ऐं ईंदड़ खे इनक्रोमेंट खे बिल्कुलु उनखे आज़ार खां बची सघनि।